असीं वठी वञूं असांजे ॻोठ वञी तबलीग कनि माण्हुनि खे क़ुरान ॿुधाइनि सॼो ॻोठ तो मुस्लमान थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 6 ॼणा ॾिना, 6 सहाबी पाण फरमाए ऐं वञो हिननि खे वञी क़ुरान ॿुधायो, क़ुरान जा कारी। उन्हनि में हिकिड़ो हज़रत आसिम हो, हिकिड़े जो नालो ज़ैद हो, हिकिड़े जो नालो खुबैब हो, हिकिड़े जो नालो ख़ालिद हो, ॿ ॿिया पोइ 6 ॼणा काफ़र उन खे वठी विया। असांजे ॻोठ क़ुरान पढ़ो वठी, जॾहिं उन्हनि खे संदन ॻोठ खे वेझो वञी पहुता, मुस्लमान 6 ॼणा हुआ, काफ़र घटि ॼणा हुआ। काफ़रनि मुस्लमाननि खे चयो त हथ पुठीरा ॿधो, असीं तव्हांखे विकिणंदासीं हली मके में। ऐं मके जे काफ़रनि में हिकिड़ी माई हुई जंहिं बास बासी त मुंहिंजे मुड़ुस खे आसिम क़तल कयो आहे, जे आसिम जो लाश मूंखे मिलंदो त आउं हुनखे 100 ऊंठ इनाम ॾींदुसि। आसिम खे क़तल करे आसिम जे मथे जे खोपड़ी में शराब पींदुसि। इहा माई बास बासे वेठी आहे। हाणे हिननि 6 में आसिम को वञे पियो, रस्ते में काफ़रनि चयो असीं तव्हांखे ॿधी विकिणंदासीं। साहबियुनि चयो ईअं वरी कीअं थींदो, हीअ मां धोखो कयो, होॾां वठी आया हली क़ुरान पढ़ायो, हाणे वरी असांखे ॿधी विकिणो था, मरंदासीं पर विढ़ंदासीं। हलंदे फिरंदे छेड़ो झंग में शुरू। नतीजो कहिड़ो निकितो त 3 ॼणा त शहीद थी विया। उन्हनि में हज़रत आसिम बि शहीद थियो। हज़रत आसिम शहीद थियण वक़्तु दुआ घुरी त रब्बुल आलमीन काफ़र बासूं बासियो वेठा आहिनि त आसिम जे खोपड़ी में शराब पीअंदासीं, ऐं तुंहिंजे राह में शहीद पियो थियां, मुंहिंजे लाश जी इज़त तूं रखजी।